टन मोहम्मद खान जी अज़ीम शख्सियत सिंध धरती सां बेइंतहा मोहबत कंदड़ सिंध जे दिलेर पुट साईं पीर इशफाक सईद जान सरंदी सिंधु दरिया मां निकिरंदड़ कैनाल कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ कहिड़ी पार्टी जे प्रोग्राम हुजे उन में शिरकत कई। सिंधु दरिया मथां कंहिं बि सूरत में कैनाल ठहण न ॾींदासीं, न कारपोरेट फार्मिंग करण ॾींदासीं, पंहिंजी जान ॾियण लाइ तयार आहियूं। वकीलनि खे जेके रस्तनि ते वेठा आहिनि उन्हनि ते तव्हां आगिर बि कई आहे त उन जो नतीजो तमामु ख़राब निकिरंदो। सभ खां पहिरीं सॼो नंबर ख़्याल ढिलो सॼो असीं चैक करे छॾींदासीं। उहो वक़्तु गुज़री वियो आहे, उहो वक़्तु गुज़री वियो आहे जो तव्हां बम्बई बंदूक हलायो, असां मरी वेंदासीं, जान ॾेई छॾींदासीं। इन सॼी धरती जे ख़ातिर, इन सिंधनि जे हक़नि जे ख़ातिर असांखे कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर आहे, नामंज़ूर आहे, नामंज़ूर आहे। सिंधु दरिया मां जेके कैनाल पिया कढनि उन खां सिंधु दरिया खां वधीक या जेका कारपोरेट फार्मिंग आहे इहा उन खां वधीक ख़तरनाक आहे, वधीक ख़तरनाक आहे। हिकु ॿियो फ़लस्तीन सिंध में ठही वेंदो लो, ॿियो फ़लस्तीन सिंध में थी वेंदो लो। सिंध धरती जे दिलेर पुट साईं पीर इशफाक सईद जान सरंदी प्रेस क्लब ते तारीख़ी बुख हड़ताल कई ऐं टंडो साईं दाद खां तारीख़ी रैली कढी जंहिंमें हज़ारे माण्हू शिरकत कई ऐं हिकु ई नारो हो, सिंधु मां निकिरंदड़ कैनाल नामंज़ूर, सिंधु मां निकिरंदड़ कैनाल नामंज़ूर। ऐं अॼु बुबल बाईपास ते वकील जे लॻल धरणे में टन मोहम्मद खान मां काफ़िलो पूर्ण गॾियो जंहिंमें कॉम्परसन नीडियाइज़ अदीबन ऐं आम माण्हुनि वॾी शिरकत कई। सिंध जे अॾे पुट पंहिंजी गाॾी एसी खे छॾे आवाम सां गॾु कोस्टर में वेहणु पसंदि कयो। हिन कुंदर पुट खे हज़ारे करोड़े सलाम। जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। नामंजूर, 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 नामंजूर। जहिड़ो आहे, जहिड़ो आहे। समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर। सिंधु ते धाड़ो नामंजूर, सिंधु ते धाड़ो नामंजूर, दरिया ते धाड़ो नामंजूर, दरिया ते धाड़ो नामंजूर।